ख़बरनि जे सिलसिले खे जारी रखंदे ख़बर शामिल कयासीं। नौशरो फिरोज़ मां अहम ज़फर टगड़ जी रिपोर्ट मूजिब त नौशरो फिरोज़ वेझो ईसा जे रवासिन ॻोठ इब्राहिम चन्ना जे कुझु माण्हुनि ख़िलाफ़ मुबैना नाजायज़ ते एहतजाज कयो। एहतजाज कंदड़ नेमतुल्लाह मरी, साबिर मरी, फिदा हुसैन मरी, गुलाम शबीर मरी, मोहम्मद ज़मान मरी, शमसुल हक ऐं गुलाम रसूल मरी मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम लॻायो त 5 साल वधीक अरसे खां सरकारी वाटर कोर्स जेको ज़मीननि भरिसां गुज़रे थो हुनखे खान मोहम्मद चन्ना, इकबाल चन्ना, मिठल चन्ना, गुलाम मोहम्मद चन्ना, फिदा हुसैन चन्ना, उर्स चन्ना, मज़हर चन्ना, कासिम चन्ना ऐं नवाब चन्ना ऐं ॿिनि राहे पट करे छॾियो आहे। हिननि चयो त वाटर बंदि थियण सबबि लॻभॻि 50 एकड़ ज़रई ज़मीन 5 सालनि खां गैराबाद पियल आहे, जंहिं करे सख़्त माली नुक़सान सां मुंहुं ॾियणो पइजी वियो आहे। मुतासिर धुर मूजिबि हिननि अदालत में केस दाख़िल कयो हो, जंहिंजो फ़ैसिलो 2005 में संदसि हक़ में आयो। संदसि चवणु आहे त इरिगेशन खाते जा ऑफिसर बि मौक़े ते पहुची जांच करे संदसि रिपोर्ट हक़ में ॾेई चुका आहिनि, पर उन बावजूदि वाटर बहाल न थियो। एहतजाज कंदड़ वधीक चयो त SSP वटि बि विया आहियूं, जिते खेनि ॿुधायो वियो त हू मामूलु इरिगेशन खाते जे दायरे में अख़्तियार में अचे थो।